अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं पंहिंजे सफ़र ते रवाना हुआसीं, ट्रैवल करे वञी रहियासीं। पर अॼु तेज़ हवा ऐं ॾाढो तूफ़ान लॻे पियो, ॾाढो तूफ़ान ऐं मिटी लट आहे। इन करे असां अॼु पंहिंजी बाइक ते जो सफ़र असां कयो पियो उहो न करे सघियासीं। लाइव हलाए पिया तव्हांजे लाइ, पर लाइव न हली सघियो छो त अॼु ॾाढी मिटी आहे। बिल्कुलु जीअं तूफ़ान जीअं हलंदो आहे न, हवा में मिटी में तूफ़ान हले पियो। बाइक पखा नथी हले, बाइक स्टार्ट आहे वञी ऐं वरी बाइक हलायां थो त उहो बाइक हवा में चिड़ियो वञे। एतिरो ई असांजे अॼु तूफ़ान ऐं लट मिटी लॻी रही आहे। त अॼु असीं ट्रैवल न हलाए सघियासीं। इंशाअल्लाह शाम जो कोशिशि कंदासीं त असां पंहिंजो सफ़र जारी रखूं। पर साहिली पट्टी सिंध में जेका लाड़ पट्टी में जेका हवा लॻी रही आहे, इहा सारियुनि खे जाम नुक़सानु ॾींदी आहे। ऐं सारियुनि जो वेझो जेको माण्हू छटे रहिया आहिनि उनजे मथां लट वरियो वञे ऐं इन लाइ उनखे नुक़सानु जाम ॾिए थी। मौसम मटियो, इन लाइ असांखे ब्रेक लॻाइणो पियो। त तव्हांखे ॿुधायूं पिया त असां अॼु ॾाढा सफ़र करे ॾुखिया आहियूं। ॾाढो सफ़र ॾुखियो आहे, असां उहो सफ़र नथा करे सघूं। ॾाढो सफ़र ॾुखियो आहे ऐं हीउ मौसम असांखे ॾिठो आहे। पर अॼु लट मिटी एतिरी आहे ऐं काड़ो बि जाम आहे। केॾी महिल उस बि एॾी थिए थी जो माण्हू होॾां नथो हली नथो सघे। इन करे अॼु बीह रहिया आहियूं, ब्रेक खणी छॾियो आहे असां। त सोचूं था हवा थोरी हवा कम थिए, घटि थिए त असां पंहिंजो सफ़र जारी रखूं। तमामु तेज़ हवा आहे, तमामु मिटी लट, तव्हां ॾिसो पिया मिटी लट आहे ऐं हीउ टाइम लटनि जो बि आहे, मिटी जो बि आहे। लट ऐं मिटी खां थोरो पासो ॾींदा, जाम लट आहे। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो। थैंक यू, महिरबानी। ट्रैवल व्लॉगर करीम बख्श।